नाज़रीन, नवंदेरो में औरतुन पाक किताब खणी पुलिस की ज़ातिन खिलाफ एहतजाज किया। औरतुन चयो त पुलिस घर ड्राहे सामान खणी वही है, इंसाफ कयो वञे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे नूर मोहम्मद सुमरो। नवंदेरो भरिसां ॻोठ कोड़ल कोराईअ जे रहवासी औरतुनि पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾिजी पाक किताब हथनि में खणी रतोदेरो पुलिस खिलाफ़ एहतजाज कयो। एहतजाज दौरान मुज़ाहिरीन रतोदेरो पुलिस खिलाफ़ शिद्दी नारेबाज़ी कई। उन मौके ते टाइम न्यूज़ सां वीचार वंडींदे औरतुनि चयो त छुट्टे सूबेदार एडी नाजायज़ी कई, हुननि जी हमदर्दी वठी घर में धरणो हणी। मासूम बच्चा असांजा सुबुह लाकू पेटों बुख्या रड़ंदा लोढ़नि में लिकंदा था वतन। असांजे घरनि खे बायूं ॾेई छतियूं पटे लो मोबाइलियूं भरे खणी विया आहिनि। नलका पाणी पीअण वारा भनी खणी विया आहिनि। बार बार जा पुट बिदू बिदू जो हिकु पुट। असां क़ुरान शरीफ़ सुबुह लाकू हयूं बीठा आहियूं, वरी मिछनियूं घुराए असांजा लाभ लहराए थरेछड़ हणाया अथई। थरेछड़ हणाए उहे अन्न खयूं था वञनि। एडी नाजायज़ी असां औरतन कुरान खया आहिनि, असांजे मथां फ़ैर कया अथऊं। पुलिस धरणो हयूं वेठी आहे, चांहि पीआरियो पाणी पीआरियो। असां बेरोज़गार बेगुनाह असां औरतां काॾे वञूं, असां बच्चा लिकाईंदा था वठूं। एडी नाजायज़ी एडो ज़ुल्म असां सां। पुलिस असां ते हमलो करे, असां मिछनियूं कराए, असांजा इहे लाभ धाब लहराए अन्न खणी विया। हाणे मां अचां पई कुरान खयूं, मुंहिंजे मथां फेरिंग कई अथऊं। बेगुनाह बेडो बहार भूरो बगू हाणे धमकियूं पियो मूंखे ॾे, तोखे खणाईंदुसि। साईं असांजी अदालत कयो, खुदा करण असांजी मदद कयो। मुंहिंजा जतीम काॾे वञनि, मूंखे बि वाह कान्हे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त जेकॾहिं के बि रूपोश जवाबदार उन्हनि घरनि अंदरि मौजूदु हुआ त पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करे खणी वञे हा। पर रतोदेरो पुलिस चादर ऐं चौदीवारीअ जो तक़दुस पाइमाल कंदे धाड़ेलनि जी कार्रवाई करे जवाबदारनि जा घर ड्राहे उन्हनि जे घरनि खे बायूं ॾेई घरनि खे साड़े छॾियो। उन्हनि घरनि में रहंदड़ औरतुनि ऐं मासूम ॿारनि खे खुलियल आसमान हेठि विहारे कहिड़ो इंसाफ़ कयो। रतोदेरो पुलिस जी अहिड़ी कार्रवाई ते सिंध हुकूमत तोड़े पुलिस जे आला अख़्तियारियूं नोटिस वठी रतोदेरो पुलिस खिलाफ़ कार्रवाई करे मुतासिरनि खे इंसाफ़ फराहम कनि। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नवंदेरो।